भिरिया सिटी खां नौशहरो फेरोज़ ताईं क़ौमी शाहरा के नेशनल हाईवे अथॉरिटी पारां रोड जी रिपेयर करण लाइ क़ौमी शाहरा के मुख़्तलिफ़ हंधनि तां कटियो वियो आहे, जंहिंखे ॿिनि हफ़्तनि खां वधीक जो अरसो गुज़री वञण करे केतिरा ई हादसा थिया आहिनि, जॾहिं त नेशनल हाईवे अथॉरिटी जी लापरवाही सबबि केतिरा ई मुसाफ़िर माज़ूर बणिजी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिरिया सिटी मां नदीम मंघी। जी नदीम मंघी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान की वॾे में वॾी क़ौमी शाहरा भिरिया सिटी खां नौशहरो फिरोज़ तरफ़ जेका वञी रही आहे, उन में वॾा जेके रोड में चीला पइजी विया आहिनि। नेशनल हाईवे अथॉरिटी पारां रिपेयरिंग करण जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि तां कटियो वियो आहे, जंहिंखे ॿिनि हफ़्तनि खां वधीक अरसो गुज़री वञण करे केतिरा ई हादसा थिया आहिनि। हादसनि जो शिकार उहे मोटरसाइकिल सवार के ज़ख़्मी हालत में भिरिया सिटी ऐं नौशहरो फिरोज़ जी मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त नेशनल हाईवे अथॉरिटी केतिरा ई भेरा हिन वन वे रोड की मुरम्मत कई है, जेका नाक़स मटीरियल के इस्तेमाल सबब हर 6 महीने रोड में वॾा चीला पवन था, जैं सबब हादसा थियण शुरू थी वञनि था ऐं केतिरा ई माण्हू हथनि पेरनि खां माज़ूर बणिजी चुका आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत पारां फौरी तौर नोटिस वरितो वञे ऐं क़ौमी शाहरा तां करोड़ों रुपया टैक्स वठंदड़ नेशनल हाईवे अथॉरिटी पारां फौरी तौर ये जेके नौशहरो फिरोज़ खां भिरियनि ताईं जेके रोड में चीला ठाहिया विया आहिनि, उन्हनि चीलनि खे फौरी तौर रिपेयर कयो वञे, जीअं हिन तां गुज़रंदड़ मुसाफ़िर पंहिंजी मंज़िल ताईं आराम सां पहुची सघनि। कैमरामैन ताहा मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ टीवी, भिरिया सिटी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।